पीपल्स पार्टी क़ौमी असेंबली जे इजलास जो बाइकॉट ख़त्म करे छॾियो। आगा रफ़ीउल्लाह जो चवणु आहे त हिकु ॾींहुं ऑर्डिनेंस जारी ऐं ॿिए ॾींहुं एहतिजाज ते वापसि थी वञे थो। तव्हांजे तरीक़ेकार जी ॼाण आहे, वफ़ाक़ी वज़ीर ऐवान में नाहिन ईंदा। पीपल्स पार्टी पीटीआई खे इज़त ॾिनी। असां कंहिंखे इज़त ॾेई पंहिंजे घर घुरायूं ऐं असांजे ई वॾनि खे गारियूं ॾिनियूं वञनि। सदर आसिफ अली ज़रदारी ते तनक़ीद कई वई। दहशतगर्दी जो ख़तरो हो, जलसे जी इजाज़त रोड ते न पई ॾेई सघिजे। केपी जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी खे सिंध में इज़त ॾिनी वई। मिनरल्स इंडस्ट्री खे निजकारीअ ॾांहुं वञी रहिया आहिनि। पीआईए खे 10 अरब रुपयनि में विकिरो कयो वियो। पीपी अॻवान चौधरी मंसूर ऐं पलवशा ख़ान जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। कानून लागू कंदड़ इदारा केपी में अमन लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ सभिनी खे गॾिजी कमु करणो आहे। आईडीपीज़ लाइ क़दम खयां पिया वञनि। सिंध हुकूमत केपी जे वॾे वज़ीर खे मुकमल प्रोटोकॉल ॾिनो। सुहेल आफरीदी जी कराची में रवैये ते हैरानी थी। पीटीआई चयो सिंध हुकूमत हाईवे बंदि करे छॾियो। सिंध हुकूमत केपी जे वॾे वज़ीर खे जिना बाग में जलसे जी इजाज़त भी ॾिनी, पर रोड ते जलसो कयो वियो। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जी पिशावर में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पीटीआई क़यादत नाकारी बयान ॾींदी आहे। सुहेल आफरीदी माण्हुनि खे घुराइण में कामयाब न थियो। केपी हुकूमत पंहिंजी रियासत खां अफगानिस्तान में हमलनि जा सबूत घुरी रही आहे। सिंध, पंजाब, केपी ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राज बरक़रार। नज़र जी हद घटिजी वई। सीएम में इज़ाफ़ो। सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं हैदराबाद डिवीज़नुनि में कोहीड़े सबब आम ज़िंदगी मुतासिर। खैरपुर, नौशर फिरोज, नवाबशाह, सांगड़, दादू, टंडो मोहम्मद खान, जाम, शोरे, मटियारी, टंडो मोहम्मद खान, टंडो अलियार, कंबर, शदादकोट, कशमोर, कंधकोट, जेकबाबाद, घोटकी ज़िलनि में कोहीड़े सबब ट्रैफ़िक में मुतासिर। उमरकोट, थरपारकर ज़िलनि में कोहीड़े सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल। मोटवी पुलिस पारां गैर ज़रूरी सफ़र खां पासो कणे गाॾियूं आहिस्ते हलाइण जूं हिदायतूं। शिकारपुर में हिकु हफ़्ते खां पोइ सिज निकिरी आयो। कोहीड़ो ख़त्म थियण खां पोइ आम ज़िंदगी मामूल ते अचण लॻी। सीअ जी शिदत में घटिताई अची वई। कराची में सख़्त सीअ जी लहर बरक़रार। घटि में घटि पारो 9.5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड। 24 कलाकनि दौरान मौसम ख़ुश्क ऐं राति जे वक़्तु थधे रहण जो इम्कान। वधि में वधि गर्मी पद 24 खां 26 डिग्री सेंटीग्रेड थी सघे थो। मौसमियात खाते मूजिबि हवा में घिम जो तनासिब 58% आहे। उत्तर ओभर खां हवाऊं 3 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हली रहियूं आहिनि। कुंडरी भरसा नबीस रोड ते स्कूली ॿारनि खे खणी वेंदड़ वेन साम्हूं ईंदड़ ॿी वेन सां टकराइजी वई। 6 ॿारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। तालुके हेडक्वार्टर अस्पताल मुंतक़िल। ईरानी क़ौम मज़बूत, ताक़तवर ऐं बाख़बर आहे। क़ौम अज़ीम रेलियुनि सां दुश्मन जी साज़िशुनि खे ख़ाक में मिलाए छॾियो। ईरानी सुप्रीम लीडर पारां हुकूमत जे हक़ में मुज़ाहिरनि ते अवाम खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त अमरीका पंहिंजे औज़ारनि ते एतमाद करणु छॾे ॾे ऐं दोखे वारा हरबा बंदि करे। समूरनि मुल्कनि जी ख़ुदमुख्तियारी ऐं सलामती जो एहतराम अणटर करार। चीन आलमी लाॻापनि में ताक़त जे इस्तेमाल जो मुख़ालिफ़ आहे। ईरान खे अमरीकी धमकियुनि ते चीन जो रद्दअमल। चीनी परॾेही खाते जे तर्जमान चयो आहे त कंहिं बि तकरार जो हल फ़ौजी ताक़त न पर ॻाल्हियुनि ऐं सियासी अमल जे ज़रिए कढियो वञे। उमीद आहे त ईरानी सरकार ऐं अवाम ॾुखी सूरतहाल ते ज़ाब्तो आणे वठंदा ऐं मुल्क में इस्तेहकाम ऐं नज़्मो ज़ब्त बरक़रार रखियो वेंदो। कराची जे लांढी वारे इलाइक़े में फायरिंग। हिकु औरत क़तल, हिकु ज़ख़्मी। वानसेरा कॉलोनी स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग जे नतीजे में 40 सालनि जी अस्मा मारिजी वई। 20 वरनि जी शुमाइला ज़ख़्मी। तिबी इमदाद जे लाइ अस्पताल मुंतक़िल। कराची जे सुखन वारे इलाइक़े में शादी तक़रीब दौरान फायरिंग। 6 ॼणा ज़ख़्मी। रिपीटर जी फायरिंग सबबि चिरा तक़रीब में मौजूद माण्हुनि खे लॻा। एसएसपी मलीर मूजिबि अक्सर माण्हुनि खे पेरनि में ज़ख़्म आया। संदन हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। वाक़े वारे हंधा हिकु शख़्स खे हिरासत में वरितो वियो। ऐं कराची में मंगो पीर वेझो ट्रैफ़िक हादसे में हिकु शख़्स फ़ौत, ॿियो ज़ख़्मी। वाटर टैंकर मोटरसाइकिल खे टक्कर हयो। हिकु शख़्स फ़ौत, ॿियो ज़ख़्मी थियो। पुलिस टैंकर ड्राइवर खे हिरासत में वठी थाणे ते मुंतक़िल करे छॾियो।